दोस्तों असां अक्सर इंग्लिश में कुछ अहिड़ा सेंटेंसिस ॻाल्हाईंदा आहियूं। जीअं असां हिते ॿ टे एग्ज़ाम्पल वठूं। जीअं त मूं अली जे बारे में सोचियो, ही अची वियो। जीअं त राहत फ़तेह अली ख़ान ॻाइणु शुरू कयो, हुजूम ताड़ियूं वॼायूं। जीअं त ॿारु पंहिंजे वालिदीन खे ॾिठो, हुन रड़ियूं करणु शुरू कयूं। त दोस्तों हिते तव्हां लफ़्ज़ नोट कयो, जीअं त हिन जीअं त लफ़्ज़ जे लाइ इंग्लिश में लफ़्ज़ आहे एज़ सून एज़। साॻिए सेंटेंसिस जी असां ट्रांसलेशन कयूं था। एज़ सून एज़ आई थॉट अबाउट अली, ही केम। जीअं मूं अली जे बारे में सोचियो, ही अची वियो। ॿिए सेंटेंस जी असां ट्रांसलेशन कयूं था। एज़ सून एज़ राहत फ़तेह अली ख़ान स्टार्टेड सिंगिंग, क्राउड क्लैप। जीअं राहत फ़तेह अली ख़ान ॻाइणु शुरू कयो, हुजूम ताड़ियूं वॼायूं। टे सेंटेंस जी असां ट्रांसलेशन कयूं था। एज़ सून एज़ अ चाइल्ड saw his parents, he began to cry. जीअं ॿारु पंहिंजे वालिदीन खे ॾिठो, हिन रड़ियूं करणु शुरू कयूं। त दोस्तों आई होप तव्हांखे ही ट्रांसलेशन समझ में अची चुकी हूंदी। त अहिड़े क़िस्म जी का बि हिकु ट्रांसलेशन तव्हां मूंखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो, त जीअं मूंखे ख़बर पए त असांजा जेके बि फ्रेंड्स आहिनि या जेके शागिर्द साथी आहिनि, उहे मुंहिंजी जेके बि सजेशन्स आहिनि उन खे फॉलो कनि पिया। छाकाणि त इंग्लिश डिपेंड करे थी प्रैक्टिस ते। ठीकु आहे, प्रैक्टिस मेक द मैन परफेक्ट, इहो मशहूरु हिकिड़ी कोटेशन आहे। त दोस्तों अहिड़ियूं खोड़ सारियूं ट्रांसलेशन्स खे ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे फॉलो कयो। मिलूं था कंहिं ॿी ट्रांसलेशन